अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं। उबाड़ो वेझो ॻोठ हुसैन चाचड़ जो रहवासी नौजवान ज़फ़र अली चाचड़ 8 ॾींहं पहिरियां पुरस्कार नमूने अगवा थी वियो हो। वारसनि पारां पाक किताब खणी औरतनि ऐं मर्दनि समेत एहतजाज कंदे चयो त असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं। धाड़ेलनि पारां अनोखो मुतालबो 25 लख रुपया रोक रक़म ऐं 5 मोबाइल फ़ोन, 5 राडो घड़ियूं ऐं 5 सोन जूं मुंडनि जो मुतालबो कयो वियो। वारसनि धाड़ेलनि जी अहिड़ी ऑफर ॿुधी परेशानीअ में वकोड़जी विया। वारसनि जो 8 ॾींहंनि खां घर में रोज़ राड़ो मतल नौजवान ज़फ़र अली जी माउ खे बेहोशीअ जा दौरा पवण लॻा। उन्हनि जो वधीक चवणु आहे त असां वसवारनि खे अपील करियूं था त खुदारा असांजे नौजवान खे धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे।